करमपुर लखनापरकोट थाने जे हद खानापुर के कच्चे में WHO जो पोलियो वर्कर अगवा वारसन पारां मुगवी जी बाजियाबी लाइ रोड ब्लॉक करे करमपुर लाड़े वटि इंडस हाईवे ते धरणो हणी मुगवी जी तुरत बाजियाबी जी घुर कई। मिलियल ॼाण मूजिब करमपुर लखनापरकोट थाने जे हद खानापुर के कच्चे में पोलियो टीम सां गॾु फील्ड वर्क कंदड़ WHO जो यूनियन काउंसिल पोलियो वर्कर अगवा नापरकोट थाने जे हद कच्चे वारे इलाइक़े चोई शाख वटां तालके खानापुर के ॻोठ मोरो वासी WHO पोलियो वर्कर नईम बपड़ के हथियारबंद अगवा करे विया। पोलियो जी टीम खानापुर के कच्चे वारे इलाइक़े में कम करे हुई, जितां हथियारबंद बी पोलियो टीम के छॾे करमपुर लॻ ॻोठ मोरो वासी WHO UC जे पोलियो ऑफिसर नईम बपड़ के हथियारनि के ज़ोर ते अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया। पुलिस ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिब पुलिस कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई करे ॾोहारनि जूं औरतूं ऐं मर्द गिरफ़्तार कया हुआ। पुलिस जे ज़रियनि जो वधीक चवणु हो त ॾोहारनि घुर कई आहे त पुलिस पारां गिरफ़्तार औरतुनि समेत गिरफ़्तार माण्हुनि खे आज़ादु कयो वञे त मुगवी खे आज़ादु कंदासीं। ॿिए तरफ़ मुगवी जे वारसन बपड़ बिरादरी इलाइक़े वासियुनि अगवा थियल मुगवी नईम बपड़ जी अगवा वाक़े ख़िलाफ़ भाउ हफ़ीज़ बपड़, अमजद बपड़, अयाज़ बपड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर लाड़े वटि रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हणी मुगवी जी तुरत बाज़ियाबी जो मुतालबो कंदे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। कई तराई कलाक रोड बंदि हुअण ऐं धरणे सबबि पंजाब ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। रोड जे ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। ओॾां SHO नापरकोट मोहम्मद हसन जोणे जो ऐं DSP खानापुर यार मोहम्मद रिंद पुलिस हटाला साण करे धरणे वारे हंधि पहुची मुगवी मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराइण बाद मुज़ाहिरीन खां धरणो ख़त्म कराए रोड खोलाए ट्रैफ़िक जी रवानी खे बहाल कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़। मुझे पाण नई वक्तर पोलियो सुपरवाइज़र आहे, उनखे दाणे खणी आया आहिनि, को लॻनि ते को रेट थी वई नथी रहनि ते उन बदिले में मुंहिंजे भाउ खे खणी आया आहिनि। हुनजा माण्हू बदिल आहिनि, उन बदिले मुंहिंजे भाउ खे अॻुवाट करे पोलियो सुपरवाइज़र नई बपड़ नापरकोट।